शिकारपुर में आगा तारिक पठान की रिपोर्ट मूजिब सिंध में IBA टेस्ट में 33 खां 39 मार्कूं खयल उम्मीदवारनि तहरीक जे मरकज़ी अॻवान मौला बख्श बलोच, सजाद अली फुलपोटो, नईमुल्ला सूमरो, जमील उन्नड़ ॿियनि जी अॻवानी में मीरानी पार्क खां शिकारपुर प्रेस क्लब ताईं रैली कढी एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। इन मौक़े ते अॻवाननि जो चवणु हो त साबिक़ PP हुकूमत उस्तादनि जी भर्तियुनि में विटो निज़ाम मुतारिफ़ कराए नौजवाननि खे नज़रअंदाज कयो आहे ऐं हार्ड एरिया जो बहानो बणाए पंहिंजा नवाज़ी कंदे 33 खां बि घटि मार्कूं खणंदड़ उम्मीदवारनि खे उस्ताद भर्ती कयो आहे, जॾहिं त असां 33 खां 39 मार्कूं खणंदड़ मुसलसल 2 सालनि खां सरापा एहतजाज आहियूं, पर कंहिं बि अञा ताईं असांजी दाह जो दाद नाहे कयो। अॻवाननि निगरान हुकूमत खां मुतालबो कंदे चयो त जल्द खां जल्द PST ऐं JST जे हथरादू बंदि पियल प्रोसेस खे फिलफोर शुरू करे आइन ऐं कानून मुताबिक़ बराबरी जी बुनियाद ते पूरी सिंध जे उम्मीदवारनि खे 33 मार्कुनि ते पास करे सिंध जा बंदि पियल हज़ारें स्कूल खोले ऑफर ऑर्डर जारी कया वञनि।